अस्सलाम वालेकुम। मौसम जे अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर बंबरो। तव्हांखे मौसम जो अहवाल ॿुधाईंदा तफ़सील सां अॼु, छो त रगासा नाले तूफ़ान फिलिपाइन खां अचे पियो ऐं उहो छा कंदो उन जे बारे में तव्हांखे सॼो तफ़सील ॾिबो त उहो कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि ते असरअंदाज़ थींदो। फ़िलहाल नज़र इहो पियो अचे असांजे मुल्क में पूरी तरह सां मौसम साफ़ आहे, बल्कि राजस्थान में बि मौसम साफ़ आहे ऐं गुजरात ऐं कच्छ भुज जूं ख़बरूं असां ॾींदा आहियूं, उते बि मौसम बिल्कुलु साफ़ आहे। बिल्कुलु हिन वक़्तु यानी अॼु 23 सेप्टेम्बर आहे ऐं राति जा 8 थिया आहिनि। काफ़ी ॾींहंनि खां, हिकु ॿिनि टिनि ॾींहंनि खां हिकिड़ो लो प्रेशर डेवलप थी चुको आहे जेको बंगाल में मौजूदु आहे ऐं बांग्लादेश मुल्क जे ओलह तरफ़ बंगाल खां थींदो ऐं हिंदुस्तान तरफ़ वञे पियो। ही उहो लो प्रेशर आहे जेको पहिरियों कुझु बांग्लादेश जे वेझो हुयो, ठहियो बे ऑफ बंगाल में हुयो ऐं बांग्लादेश खां पोइ टर्निंग वठी ऐं बंगाल में वियो आहे, कलकत्ते खां ओलह तरफ़ आहे ऐं जंहिंजा बादल पहिरियां ॾिसी चुका आहियो त हिते बरसातूं वसाए थो पियो। हाणे हलूं था असुल ख़तरनाक लो प्रेशर जे तरफ़ जेको सामूंडी तूफ़ान आहे ऐं उहो मौजूदु आहे हिन वक़्तु फिलिपाइन खां उत्तर तरफ़ ऐं वञे पियो हांगकांग तरफ़, जेको हिते ई अचिणो आहे यानी कि बे ऑफ बंगाल में। त अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो त जीअं अव्हां वटि ताईं असांजूं अपडेट्स पहुचंदियूं रहनि। ही स्क्रीन ते बांग्लादेश जे वेझो वारो जेको लो प्रेशर आहे इन खां ओभर तरफ़ ही जेको लो प्रेशर तयारु थियो आहे, बल्कि सामूंडी तूफ़ान तयारु थियो आहे जेको फिलिपाइन में तमामु वॾियूं बरसातूं ऐं शदीद तूफ़ान सबबु तमामु घणा नुक़सान करे अॻिते वधंदो पियो वञे ऐं हिन वक़्तु हांगकांग पहुचण वारो आहे। ऐं हिन तूफ़ान जूं जेके हवाऊं आहिनि उन्हनि जी रफ़्तार हिन वक़्तु 175 ऐं उन खां पोइ ॿाहिरियनि बैंड्स में जेके तेज़ हवाउनि वारा बैंड्स आहिनि ॿाहिरियां वारा, उन्हनि में बि 70-75 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं हलनि थियूं पयूं। ही तूफ़ान आस्ते आस्ते हांगकांग खां थींदो पोइ ओभर वारनि मुल्कनि तरफ़ मुंतक़िल थींदो। जेको रूट ॾेखारियो वियो आहे उन जे मुताबिक़ ही वियतनाम में दाख़िल थींदो ऐं उन खां पोइ लाओस में दाख़िल थींदो, जॾहिं त हिन जा जेके बादल आहिनि ऐं बरसातूं आहिनि ऐं हवाऊं आहिनि उहे ॾखिण चाइना ताईं असरअंदाज़ थींदियूं, ताइवान ताईं असरअंदाज़ थींदियूं ऐं ताइवान में बि बरसातूं रहंदियूं जेसि ताईं ही सिस्टम यानी सामूंडी तूफ़ान ओभर तरफ़ मुंतक़िल नथो थी वञे ऐं ओभर तरफ़ हिन जो रूट म्यांमार ताईं यानी बर्मा जो मुल्क आहे उन ताईं ॾेखारियल आहे त ओसि ताईं ही पहुची सघे थो ऐं म्यांमार जे हदुनि में दाख़िल थियण खां पोइ साम्हूं बांग्लादेश आहे ऐं बे ऑफ बंगाल आहे। इहो हितां ई टर्निंग वठंदो ऐं ही बे ऑफ बंगाल में समुंड में लही वेंदो ऐं समुंड में जॾहिं ईंदो त समुंड में हिकु डीप डिप्रेशन जी शिकिल अख़्तियार करे वठंदो या हिकिड़ो ज़ोरदार लो प्रेशर ठही सघे थो। असां अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मौसमुनि जे इंतिहाई बेरहम थियण जे करे हिक ई वक़्त ते हिक ई इलाइक़े में टे तूफ़ान हली रहिया आहिनि। ही फिलिपाइन जो समुंड आहे, उन समुंड मां मौजूदा रगासा तूफ़ान तयारु थी निकितो आहे ऐं इहो तूफ़ान हिन वक़्तु हांगकांग पहुचे थो पियो, पर हांगकांग वारो तूफ़ान अञा पंहिंजे जोभनि ते आहे त हिकिड़ो ॿियो तूफ़ान जेको आहे उहो फिलिपाइन जे समुंड में ई तयारु थी चुको आहे ऐं ही तूफ़ान बि उन्हनि इलाइक़नि तरफ़ वेंदो जिन जीअं फिलिपाइन जा इलाइक़ा आहिनि ऐं वियतनाम जा इलाइक़ा ऐं लाओस जा इलाइक़ा आहिनि ऐं इन खां अलावा बि काफ़ी तूफ़ान हाणे दुनिया में हलनि था पिया ऐं हिकिड़ो तूफ़ान हिन वक़्तु ओभर जापान खां ओभर तरफ़ समुंडनि में मौजूदु आहे जेको पिणु तमामु घणो ताक़तवर तूफ़ान आहे। त इहे ग्लोबल वार्मिंग सबबु मौसमूं इंतिहाई बेरहम थी चुकियूं आहिनि, छाकाणि त जीअं हिन वक़्तु सिज
असांजे एशियाई मुल्कनि खां ॾखण तरफ़ वञे पियो। अहिड़ी रीति असांजे मुल्क में त हाणे सियारो ईंदो ऐं अचे पियो। पर जेके ही मुल्क आहिनि जीअं ऑस्ट्रेलिया जा मुल्क थिया या पापुआ न्यू गिनी मुल्क आहे या न्यूज़ीलैंड जा मुल्क आहिनि या ही जेकी इंडोनेशिया जा मुल्क आहिनि इन्हनि में हाणे जेको आहे हिते इन्हनि इलाइक़नि में गर्मियूं वधंदियूं। पर जेके इंडोनेशिया जा मुल्क आहिनि या फिलिपाइन जा मुल्क आहिनि इन्हनि मुल्कनि में तक़रीबन सॼो साल हिकिड़े क़िस्म जी मौसम रहंदी आहे, बरसाति वारी मौसम रहंदी आहे सॼो ई साल। ऐं घणो सियारो इन्हनि मुल्कनि में न ईंदो आहे। पर ऑस्ट्रेलिया में सियारो तेज़ तरीन अची वेंदो आहे। त मक़सदु चवण जो इहो आहे त ही हाणे सिज जॾहिं ॾखण तरफ़ वञे पियो त उन्हनि इलाइक़नि में गर्मीअ सबबि तमामु घणी हलचल मची वई आहे। समुंडनि मां घिम या बुखारात निकिरण सबबि हवाऊं वज़नी थी वियूं आहिनि ऐं इन करे ही तूफ़ान तयारु थियण लॻा आहिनि। हाणे असां अव्हांखे ॿुधायूं था त ही तूफ़ान जीअं जीअं अॻिते वधंदो वेंदो 24 तारीख़ ते ही तक़रीबन हांगकांग टपी अॻिते वियतनाम जे मुल्क तरफ़ पेशकदमी करे वठंदो ऐं लाओस ऐं वियतनाम जे मुल्कनि जे मथां 25 तारीख़ ते अची वेंदो। 26 तारीख़ ते ही बर्मा जे मथां वञी डिफ्यूज़ थींदो, यानी कि उते हिन जूं हवाऊं जेके आहिनि उहे मुंतक़िल थी वेंदियूं बे ऑफ बंगाल तरफ़। हाणे बे ऑफ बंगाल तरफ़ 25 तारीख़ ते हिकिड़ो जेको लो प्रेशर आहे उहो मौजूदु आहे पहिरियां खां। ऐं जॾहिं 26 तारीख़ ते ही हिन जूं हवाऊं ऐं घिम पहुचे थी त उन में ताक़त अची वेंदी। ऐं हिन खां घिम हासिल करण खां पोइ जेको ताक़तवर लो प्रेशर तयारु थी वेंदो बे ऑफ बंगाल में त उनजो सफ़र हैदराबाद दक्कन तरफ़ रहंदो। ऐं हैदराबाद दक्कन खां पोइ 27 तारीख़ ते हैदराबाद दक्कन में शदीद तरीन बरसातूं वसाइण खां पोइ ही अॻिते वधंदो मुंबई तरफ़। ऐं घणो चांस हिन तूफ़ान यानी लो प्रेशर जो इहो आहे त ही लो प्रेशर मुंबई खां समुंड में लहंदो। पर हिन जो जेको हवाउनि जो दाइरो आहे या गोल चकर आहे उहो तमामु वॾो आहे। इन जे करे हिन जूं हवाऊं सिंध ताईं बि पहुचंदियूं ऐं सिंध में बि बादल अची वेंदा। पोइ बरसातूं इन पूरे हफ़्ते जे दौरान यानी 28 तारीख़ खां वठी 3-4 तारीख़ ताईं इहे हवाऊं जेके आहिनि से उहे त सिंध में ईंदियूं रहंदियूं ऐं सिंध में गर्मीअ जो दर्जो बि वधंदो। छाकाणि त रेगिस्तानी इलाइक़नि खां जेके रेगिस्तान आहे, थरपाटकर आहे, राजस्थान आहे, उन्हनि इलाइक़नि खां हवाऊं ईंदियूं सिंध में दाख़िल थींदियूं। उन जे करे गर्मी पद 40-45 डिग्री सेंटीग्रेड ताईं वधी सघे थो। त ही जॾहिं पहिरीं 2-3 तारीख़ ते समुंड में लही वेंदो हिन जूं हवाऊं पोइ बि असांजे सिंध सूबे मां गुज़रंदियूं ऐं बादल खणी ईंदियूं ऐं उनजे करे इन वक़्फ़े जे दौरान इन अरसे जे दौरान बरसातूं सिंध में किथे किथे थी सघंदियूं। वधीक बरसातुनि जो इम्कान ॾखण सिंध में रहंदो ऐं उन में कराचीअ में बि जेके आहिनि उहे बादल ईंदा रहंदा ऐं हिकिड़े गूंगे मींहं वारी बरसाति जेका थींदी आहे उन क़िस्म जी बरसातूं थियण जो इम्कान आहे। उन खां पोइ जेका अॻकथी आहे उन जे मुताबिक़ ही जेको लो प्रेशर आहे जॾहिं अरबी समुंड में लहंदो त उन में अञा वरी वधीक ताक़त अची वेंदी ऐं उहो अमान अरब मुल्क जेको आहे उन तरफ़ वेंदो। पर हिन जे बारे में असां तव्हांखे ॿुधायूं त हिन जा बादल जेके हूंदा उहे बादल टिड़ी वेंदा। पर कुझु बादल जेके आहिनि से सऊदी अरब जे सरज़मीन ते पहुचंदा ऐं सऊदी अरब में ऐं यमन में यानी मके मदीने में जिदे में इन्हनि इलाइक़नि में बरसाति जा इम्कान पैदा थींदा छाकाणि त हीअ घिम ओॾांहुं ट्रांसफर थींदी। हिन सामूंडी तूफ़ान रगास सबबि जेको बे ऑफ बंगाल में लो प्रेशर ताक़तवर थींदो उहो जॾहिं अॻिते निकिरी वेंदो अरब मुल्कनि मां ऐं सिंध जा इलाइक़ा छॾे वेंदो त उनजे पोयां पोयां हिकिड़ो ॿियो लो प्रेशर तयारु थींदो जेको कच्छ भुज गुजरात ते पहुचंदो ऐं उन जा बि ॾखण सिंध में बरसातुनि जा कुझु असर पवंदा। पर हिन ॿिए सिस्टम में जेको बैक टू बैक हिन जे पोयां अचे पियो उन जे बारे में असां तफ़सील बाद में रखंदासीं। फ़िलहाल तफ़सील हिन रगासा तूफ़ान वारे लो प्रेशर जो ई ॿुधायूं था तव्हांखे। असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेकी ही सिस्टम बे ऑफ बंगाल में तयारु थिया आहिनि ऐं हिंदुस्तान में बंगाल वटि बरसातूं ॾियनि पिया इन्हनि जा जेके बादल आहिनि उहे अरब मुल्कनि ॾांहुं वञनि पिया ऐं इन्हनि जो जेके बादल ऐं घिम ख़ासि तौर ते उहा यमन ताईं बि पहुती आहे ऐं उन खां अॻिते बि हिन जे वञण जा इम्कान आहिनि ऐं वई बि आहे
ऐं इन खां सवाइ कुझु गिम मस्कत यानी की ओमान जे इलाइक़नि में पहुती आहे जिते पिण बादल तयार थी रहिया आहिनि। रगास तूफ़ान जा हांगकांग ऐं उनजे भरपासे वारनि इलाइक़नि में तमामु घणा नुक़साननि जा ख़तरा आहिनि, जेकी अॼु राति खां शुरू थींदा ऐं सॼी राति जारी रहंदा। वियतनाम में बि हिन तूफ़ान जूं तमामु शदीद तरीन हवाऊं ऐं बरसातूं हूंदियूं ऐं लाओस जे मुल्क में बि तमामु शदीद तरीन बरसातूं हूंदियूं ऐं तूफ़ान लॻंदो। त इहा हुई असांजी अॼु जी रिपोर्ट। सुभाणे वरी इंशाअल्लाह ताला अव्हांखे वधीक हिन तूफ़ान जे बारे में अपडेट ॾींदासीं ऐं ईंदड़ बरसातुनि जे बारे में अपडेट ॾींदासीं। तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो त जीअं अपडेट्स अव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।